शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान करीम बख्श मारफाणी ऐं हिक अणॼातल खे क़तल करे छॾियो आहे। पुलिस ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान करीम बख्श मारफाणी हिक अणॼातल क़तल थी वियो आहे। पुलिस ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान करीम बख्श मारफाणी हिक अणॼातल खे क़तल करे छॾियो आहे। पुलिस ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ताईं पहुचाई पिया। शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान करीम बख्श मारफाणी ऐं हिक अणॼातल खे क़तल करे छॾियो। पुलिस ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं अवां खे ॿुधाईंदासीं। शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। शिकारपुर जगपाबाद बाईपास ते हथियारबंदनि जी फायरिंग में वञणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान करीम बख्श मारफाणी ऐं हिक अणॼातल खे क़तल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे शिकारपुर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सारंग बबर सां। जी सारंग बबर, तफ़सील ॾिजो। बाईपास ते स्टोरगंज थाणे जी हद में हथियारबंदनि ॿिनि नौजवाननि खे क़तल करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हथियारबंद जेके आया ऐं उन्हनि मुसाफ़िर कोच मां लहंदड़ टिनि ॼणनि मथां फायरिंग कई, जंहिंमें जेको आहे गढ़ी यासीन जो ॻोठु आहे उतां जा रवासी आहिनि करीम बख्श ऐं एहसान मारफाणी। उहे ॿई नौजवान जेको आहे त मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो बची वियो। ऐं वाक़ियो ॿुधायो थो वञे त जेको मारफाणी धुर आहे उन विच में तकरार हलंदड़ हो ऐं उन सबबु पेश आयो आहे। ऐं हीअ जेके मक़तूल ॿई नौजवान आहिनि इन्हनि जा लाश हिन वक़्तु शिकारपुर जी सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। जॾहिं त जेके हथियारबंद आहिनि उहे फरार थी विया आहिनि ऐं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ऐं मारफाणी बिरादरी में जेको तकरार हलंदड़ हो उन में जेको आहे त हीअ ॿई ॼणा मारिजी विया। वारसनि मुताबिक़ त हीअ कराची खां हिते शिकारपुर पहुता लथा त हिननि जे कंहिं जेको आहे त मुख़बिरी कई ऐं उन खां बाद में हथियारबंद आया हिन खे क़तल करे जेको आहे त फरार थी विया आहिनि। हीअ ॿई नौजवान आहिनि हिन जो जेके मड़ आहिनि उहे हिन वक़्तु शिकारपुर जी सिविल अस्पताल में पियल आहिनि, जॾहिं त कोई बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। जी महिरबानी सारंग बबर, तफ़सील ॾियण लाइ।